हिते वांदे अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच डॉक्टर कादिर मक्सी जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त अदालत डॉक्टर कादिर मक्सी जे समूरनि केसनि में ज़मानत मंज़ूर कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अपडेट कंदा हलूं तो सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच डॉक्टर कादिर मक्सी जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत 25,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई आहे। जज डॉक्टर कादिर मक्सी खे पंहिंजे चैम्बर में घुराए बयान वरितो। तफ़सील मालूम मुनासी हैदराबाद मां नसीर चन्ना खान जी। नसीर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट हैदराबाद STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी टिनि केसनि में 25,000 जे मचलकनि समेत समूरनि केसनि में ज़मानत जेका आहे हिफ़ाज़ती उहा मंज़ूर करे वरिती आहे। सर्किट बेंच हैदराबाद में डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे वकील सीनियर एडवोकेट मोहम्मद यूसुफ लिगारी गुलाम अल्लाह चांग ऐं ॿियनि माफ़त अॼु सुबुह दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिं बैदि अदालत जेको आहे डॉक्टर कादिर मक्सी खे चैम्बर में घुराए बयान रिकॉर्ड कयो। जे बैदि टिनि केसनि में 25,000 जे एवज़ ज़मानत जेका आहे उहा केस मंज़ूर कई वई आहे, जॾहिं त अदालत इहो चयो आहे त जेसि ताईं ॿियनि केस जेके आहिनि उहे अदालत में नथा पेश कया वञनि तेसि ताईं उन्हनि केसनि में बि हुनजी हिफ़ाज़ती ज़मानत जेका आहे उहा हूंदी। उन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सी जेको आहे उन चयो आहे त इहो बहिरिया जो वाक़ियो हुयो, उनखे आड़ बड़ाए साज़िश कई वई आहे, जंहिंमें असांखे फासायो पियो वञे। मां हिन वक़्तु बि पुलिस जे घेरे में आहियां ऐं वकीलनि सां सलाह मशवरे खां पोइ अॻी हुकूमत अमली जोड़ी वेंदी। जी ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।